अस्सलाम वालेकुम। मां मंसिटी मिठू अरबाब हाला मौजू चवणियूं चवंदा आहिनि चवणियूं चवंदा आहिनि ईअं आहे अक़ुल बालो आहे संदसि मर्ज़ी आहे एतबार करे या न करे संदसि सोच संदसि ख़्यालु आहे ज़रूरी कोन्हे मुतफ़िक़ थिए या न थिए संदसि मर्ज़ी आहे चवणियूं चवणियूं आहिनि हीअ चवणियूं किताब में लिखियल आहिनि भरवसो न कजे त छा ते ॿोलाइनि दरिया जे ॾेट ते वारीअ जे रेट ते गॾह जे पेट ते घघर घोड़े ते पाणीअ जे फोटे ते दिलि जे खोटे ते ख़ैराती ख़ुराक ते भट जे ढह ते सावण जे मींहं ते झुड़ जे छांव ते भरवसो न कजे। दुनिया में कुझु माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि नव तेरी रांदि रहण लाइ सब्ज़ बाग़ ॾेखारींदा आहिनि अहिड़ियूं त मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि अहिड़ी तरह ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में मिठो भरियो करे छॾींदा आहिनि पोइ जे अगरि उन्हनि जे ॻाल्हियुनि में अची वियो त कर मुक़ाबिलो पोइ ईअं चवंदा आहिनि अहिड़ी तरह माना ख़ेज़ अंदाज़ में मुस्कुराईंदा आहिनि पोइ जे सोचे सम्झी रांदि जे सारनि खे ॾिसंदो त भरिया थिया पिया आहिनि जे अगरि कहिड़ी बि साड़ी हलाए थो त इहा साड़ी ठीकु आहे पे ईअं आहिनि ऊंदाहीअ राति में हिकु नंढड़ो ॾीओ इहो कमु करे थो जेको वॾो सिज करे सघे नथो ॻाल्हि साइज़ जी न आहे मक़सद जी आहे ईअं थिए थो मुशाहिदो करे जाचे जूचे सघिजे थो कॾहिं कॾहिं के माण्हू कुझु बि न हूंदा आहिनि अवां उन्हनि खे ठाहे छॾींदा आहियो ऐं अहिड़ा आहिनि ऐं जॾहिं हू कुझु थी वेंदा आहिनि त अव्हांखे महसूसु कराईंदा आहिनि त अव्हां कुझु बि न आहियो अहिड़ा बि हूंदा आहिनि जेकी ॿुधिजे थो तंहिं ते एतबार न कजे छाकाणि त हर कहाणीअ जा टे रुख़ हूंदा आहिनि जे तव्हांजो हुनजो सच जो उन्हीअ करे जे ख़ुशी विरहाइण सां ॿीणी ऐं ग़म विरहाइण सां अधीको थी वेंदो आहे चवंदा आहिनि के बि चंड ऐं सिज पिया हलंदा आहिनि चंड ऐं सिज पिया हलंदा आहिनि राति ऐं ॾींहुं आहिनि सरासरी लिहाज़ सां 4 पहर राति 4 पहर ॾींहुं आहिनि हिन पंहिंजे ख़िते में सरा सियारा ऊन्हारा बहार आहिनि ॾुखियो वक़्तु बि गुज़री वेंदो सुखियो वक़्तु बि ईअं आहिनि राति ऐं ॾींहं में ॾुखे वक़्त में बि इहो साॻियो कलाकु थींदो आहे राति ऐं ॾींहं में सुखे वक़्त में बि इहो साॻियो कलाकु थींदो आहे पर यादूं अहिड़ियूं आहिनि जो ॾुखियो वक़्तु विसरंदो ई कोन आहे दुआ आहे पंहिंजे वसे बि थींदासीं बाख़्तियार पोइ परखे ॾिसूं त छा थो थिए ईअं आहे राति ऐं ॾींहं में ॾाए पासे हले पियो साए पासे बि हले पियो घड़ियाल 1 खां 12 कलाक ऐं स्टैंडर्ड 24 कलाक ॾाए पासे हले पियो घड़ियाल 1 खां 16 कलाक मुसलसिल हलंदड़ 32 कलाक साए पासे हले पियो घड़ियाल 60 सेकंड 1 मिंट 60 मिंट 1 कलाक हले पियो घड़ियाल त 80 सेकंड 1 मिंट 80 मिंट 1 कलाक हले पियो घड़ियाल मिठड़ा मां तोखे तुंहिंजा कम मुक़ररु वक़्त ते थियण लाइ जॻायां थो चवे थो जॻायां थो चवे घड़ियाल त तूं बिगड़जी थो ऐं नथो जॻायां त बि नाराज़ रहंदो थो चवे घड़ियाल नाराज़ रही थो चवे घड़ियाल तूं आख़िर चाहीं छा थो चवे घड़ियाल दिलि ख़ुलूसे दिलि सां थो चवे मुंडल घड़ियाल चंड हर महीने 12 बुर्जनि में संदसि सफ़र मुकमिल कंदो आहे चंड हर महीने 12 बुर्जनि में संदसि सफ़र मुकमिल कंदो आहे ऐं सिज जो सफ़र 1 साल में मुकमिल कंदो आहे इहो आसमान त सभिनी जे मथां साॻियो आहे पर उभ सभिनी जे लाइ साॻियो कोन्हे ईअं आहे किथे राति आहे त किथे ॾींहुं आहे ॻाल्हियूं पियो करी घणा सरा सियारा ऊन्हारा बहार थी विया आहिनि ॻाल्हियूं पियो करी ए रोयूं ए रंबा आहिनि ॻाल्हियूं पियो करी जदीद दौर ज़माने में थधी छांव में ठंडनि एयर कंडीशन जे थधनि हवाउनि में ॻाल्हियूं पियो करी पोइ रेट खां पुछो अथई
सभिनी टाइम ने वक़्त ते खाइण पीअण लाइ खाधो पीतो पियो मिलई, ॻाल्हि पियो करी। सभु ज़ाहिर में दुनिया जूं सहूलतूं आसानियूं हासिल आहिनि, ॻाल्हि पियो करी। घणनि सालनि खां ज़मीन ते मौजूदु ज़िंदगी बुख विघेन आहिनि, ॻाल्हि पियो करी। ज़िंदगीअ जी उमेद विधी या वाक़ई उन्हनि खे ॾिनी अथई, ॻाल्हि पियो करी। पंहिंजी हिमत पाण करियो, ॿियनि ते छो था भाड़ियो। कुझु माण्हू ॾुखे वक़्त में साथ कोन ॾींदा, न्यूट्रल थींदा ने, ईअं था करियो। पंहिंजो पाण मुंहुं ॾियो, असां को अव्हां खे हो चयो। हथ बि कोन पाईंदा, उन जे करे एहतियात करियो। लॻी ईअं रहियो आहे, वल्लाहु अलम बिसवाब। चाहींदे बि अहिड़ो एहतियात नथा करे सघूं, वल्लाहु अलम बिसवाब। छो जो हिकु ॿिए ते तनक़ीद बराए तनक़ीद आहे, वल्लाहु अलम बिसवाब। बेजा जताइण साधण निधण ई आहे, वल्लाहु अलम बिसवाब। तनक़ीद बराए तमीर इस्लाह ख़ुलूस सचाईअ सां आहे, ईमानदारीअ सां। ईअं त अमन ख़ुशहाली बेरोज़गारीअ जो ख़ात्मो थिए, ईअं आहे। मुस्लमाननि जो त ख़ासि करे दुश्मन शैतान आहे। ईअं करणु कीअं ॾींदो? अलाह सिधो रस्तो अलाह करीम रहीम सिधो रस्तो ॾेखार। अलाह रहीम आहे। माल मिल्कियत ॾे घणो, माल मिल्कियत ॾेई घणो औलाद पोइ आज़माए थो, सुञे भींगे खे त आज़माई कोन थो। जे अगरि पका वेसा त ईअं करे थो, जे अगरि पका वेसा त ईअं करे थो। कंहिंखे ॾुखियो न त बि कंहिंखे ॾुखियो न कर त सभु सणायूं करे थो। अल्लाह या अल्लाह नाफ़ियो करीम आहे, करम कर। या अल्लाह रहमान रहीम आहे, रहम कर। अल्लाह वलीम ख़बीर आहे, भलाई बरकत कर। अल्लाह तवाब हलीम, सहज सुकार ख़ुशहाली कर। जेसीं ताईं आमदनी आहे, सिहत आहे, जवानी आहे, सुहानी आहे, नज़रूं जुदा न थियनि, अरमान ख़फ़ा न थियनि, ईअं आहे। दिलकश बहारूं आहिनि, हसी नज़ारा आहिनि, ईअं आहे। पुछे जे केरु असां खां त ईअं चवंदासीं, ईअं आहे त ही सभु तुंहिंजे दम सां आहिनि, ईअं आहे। कहिड़ी शइ कोन्हे अगरि तूं न हुजे, ईअं आहे। हुस्न इख़्लाक़ घणो प्यार मोहबत सां आहे, गुफ़्तगू करणु नरमीअ सां, बबोल बाबीस सां, ईअं आहे। इज़त अदब एतिराम तक़रीबन सभु कुझु हिन ई दुनिया में हासिलु थिए थो, ईअं आहे। हाज़ा मिन फज़ल रबी आहे, मज़ीद हाज़ा मिन फज़ल रबी थिए थो, ईअं आहे। सहूलतूं आसानियूं वक़्त टाइम ते आहिनि, ईअं आहे। भले मुशाहिदो करे ॾिस, अक्सरियत में घणे भाङे ईअं आहे। रुपया पैसा कुझु बि कोन आहिनि, ईअं चवंदा आहिनि। पर राय जो वक़्तु सिको रुपयनि पैसनि खां सवाइ तक़रीबन मिले बि कुझु कोन थो, ईअं चवंदा आहिनि। लूण जे लाग सां माण्हूअ जे भाग सां रीस कोन कदी, ईअं चवंदा आहिनि। महिनत करण में अज़मत आहे, हसद न करे, रीस न करे, ईअं चवंदा आहिनि। नफ़रत न कर, मुक़रर हद ताईं मोहबत कर। थिए थो मुंहिंजो कमु तुंहिंजे कम सां, ईअं करे। थिए थो मुंहिंजो नालो तुंहिंजे नाले सां, ईअं करे। अहसान तुंहिंजो थींदो मूं ते, करे ईअं करे। इहो न करे न आहे जो तव्हां मुर्कण छॾे ॾिनो, छाकाणि त वॾा महसूसु पिया थियो। असुलु हक़ीक़त इहा आहे जो अव्हां वॾा थी विया आहियो, छाकाणि तव्हां मुर्कण छॾे ॾिनो। मुस्कुराइणु सवाबु आहे। तव्हां यकीननि ज़िंदगीअ में कामयाबु थी सघो था जे अव्हां उन्हनि सभिनी सलाहनि ते अमल कयो करियो था जेकी अव्हां ॿियनि खे ॾींदा आहियो, त कामयाबु थी सघो था। चवणियूं घणेई चवंदा आहिनि, मिठूअ खे कहिड़ी ख़बर, अणॼाण आहे उनजी माना मफ़हूम जी। या अलीम या ख़बीर ख़ैर कर, तूं ॼाणींदो सॿियासो में तूं हसरतूं नेक ख़वाहिशूं। गर्मियुनि जी मुद मौसम आहे, या हलीम या हकीम सहज सुकार कर। अवल आख़िर ज़ाहिर बातिन हासिल थियनि नेमतूं रहमतूं अता कर। या रमो रहमीन रहम कर, तंगदस्ती दूर कर, कुशादगी अता कर। वास्ते मुहाबे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिठूअ जा सभु कम थियनि, करीम करम कर।
हाँ